अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़ न्यूज़ काज़ी अहमद ऐं मां आहियां अब्दुल मोमिन जोणो। नाज़रीन, सिंध जी अहम ज़रई रग रोहिड़ी केनाल मां अरबे रुपयनि जी करप्शन जी बुई अचणु लॻी। इंतिज़ामी नाअहलीअ या ॼाणे वाणे कयल साज़िश रोहिड़ी केनाल खे पको करण दौरान बग़ैर प्लानिंग जे पाणी छॾे पूरे मटीरियल खे लुड़े अवामी टैक्स जा पैसा ज़ाया कया विया आहिनि। ज़रियनि मूजिबि जॾहिं तइमीराती कमु अणपूरो हो ऐं क़ीमती सीमेंट बिजली तौरे ॿियो सामान लॻल हो त ओचितो पाणी छॾे उन खे लुड़ायो वियो। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त हीअ सिधी रेत हुकूमती वज़ीरनि, आपाशी ऑफिसरनि ऐं ठेकेदारनि जी मिली भुगत आहे त जीअं कम जे नाक़स हुजण खे पाणीअ जो बहानो बणाए लिकायो वञे। रहवासियुनि जो नाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त असांखे उमेदु हुई त सेक ख़तमु थींदो ऐं पाणी पहुचंदो, पर हिते त अवामी टैक्स मां भरिजंदड़ सिंध जे ख़ज़ाने खे ॿिन्ही हथनि सां लुटियो पियो वञे। असां सवाल था करियूं त अणपूरे कम ऐं पाणी कंहिंजे चवण ते छॾियो वियो। हाणे ॾिसणो आहे त छा नेब हुकूमत हिन खुलियल करप्शन जो नोटिस वठंदी या वरी हिन अरबे रुपया लुड़ी वियल मटीरियल वांगुरु हमेशह लाइ दफ़न थी वेंदा। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे असांजो नुमाइंदो साजिद हिन रिपोर्ट में। जी, इन वक्त असीं मौजूद आहियूं वारस अली शाह स्टाफ वटि चनेसर रेगुलेटरी स्टाफ जितां रोहिड़ी केनाल जे लाइनिंग जो कमु हलंदड़ हुयो। ॿ ॾींहं पहिरां असां न्यूज़ रिपोर्ट कई हुई। वरी हिन वक़्तु असीं उन साॻी जाइ ते मौजूद आहियूं जिते रोहिड़ी केनाल जे लाइनिंग जो कमु अध में रुकिजी वियो आहे। हीअ अचानक में पाणी छॾियो वियो आहे। हाणे ख़बर नाहे त सखर बैराज वारनि जी ग़लती आहे जिन खे इन शइ जी ख़बर ई कोन हुई त को रोहिड़ी केनाल जो पुछड़ीअ में कमु हलंदड़ आहे या इंतिज़ामिया जे मिली भगत सां पाणी छॾे करे पंहिंजी जेका हिननि करप्शन कई आहे उन करप्शन खे लिकाइण जे लाइ हिननि पाणी छॾियो आहे। रोहिड़ी केनाल जे लाइनिंग मां हितां जी आवाम ॾाढी ख़ुशि हुई। माण्हुनि इहो सोचियो त हीअ रोहिड़ी केनाल जी लाइनिंग थींदी, रोहिड़ी केनाल पको थींदो त असांखे फ़ाइदो थींदो, असांजे ज़मीनुनि तां सिम ऐं सैलाब जा असर घटिजी वेंदा। पर हिते बिल्कुलु उनजे उबतड़ थियो आहे। अध में कमु हलंदड़ हुयो त अचानक में पाणी छॾियो वियो आहे। पाणी अचण जे करे कमु रोलण जो शिकार थी वियो। पाणी अचण जे करे हिते जेके हीअ ब्लॉक्स ठाहिया विया हुआ, जेको पको कयो पियो, उन्हनि खे हींअर पाणी लोड़ियो पियो वञे। हीअ फ़र्श वारो कमु मुकमिल रहियल आहे। इन जे हवाले सां असीं वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं इलाइक़े वासियुनि खां त उन्हनि जो छा चवणु आहे। हीअ जेको रोहिड़ी केनाल जे लाइनिंग जो कमु हलंदड़ हुयो, इन में अचानक में पाणी अची वियो, जेको कमु रोलड़े जो शिकार थी वियो आहे, जेको अधु कमु बि मुकमिल न थी सघियो, अधु बि न थी सघियो आहे। इन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? आवाम जो जेको टैक्स जो पैसो आहे 20 अरब रुपया जेको हिननि मंज़ूरु कया रोहिड़ी केनाल लाइ, रोहिड़ी केनाल जो कमु त किथे बि माना सुठो कोन थियो आहे ऐं हिकिड़ो ई टुकड़ो थियो आहे ऐं ॿियो वरी माल वापसि पियो वञे। रातो के पेट में हिननि पाणी छॾे ऐं पंहिंजे चोरी लिकाइण लाइ पाणी छॾियऊं त भाई पाणी जा सॼो पंहिंजो सामान, सॼो पंहिंजो मशीनरी कढी छॾियऊं ऐं चोरी लिकाइण लाइ पाणी छॾियो अथनि। कमु थियो ई कोन्हे। इन कम मां माना फ़ाइदो त कोन्हे, रहंदो वॾो नुक़सानु थियो आहे। आवाम जे टैक्स जे पैसनि में माना हीउ वॾो धाड़ो आहे। अचंदे पाणी छॾे हिननि पंहिंजो चोरी लिकायो आहे। कमु अधु बि कोन थियो आहे ऐं मुकमल ईअं सम्झो त कमु लुड़ी वियो आहे। ऐं हिन जो जेको फ़र्श आहे उन खे त कुझु कयो ई कोन अथनि ऐं ॿुधण में पियो अचे त 20 अरब रुपया मंज़ूरु थियल आहिनि ऐं 20 अरब रुपया खाइण लाइ हिननि, चोरी लिकाइण लाइ हिननि रातो के पेट में पाणी छॾिराए इन खे चोरी खे लिकाइण लाइ हिननि इहो सॼो कमु कयो आहे। हींअर तव्हां ॾिसो था त सॼो कमु ऐं सॼो ई माल जेको लाथऊं उहो सॼो वापसि पियो थिए ऐं कमु हीअ आहे जेको ॾिसो पिया मुंहिंजे पोयां हीउ कमु आहे। माना कंहिं बि फ़ाइदे में हीउ कमु न आहे। हीअ पैसा खाइण लाइ सॼो हिननि ड्रामो कयो आहे। हाणे अॼु जी मुल्क खे लुटीनि पिया ऐं 20 अरब रुपयनि जो हीउ जेको मनसूबो आहे इहो पाणी में लुड़ी वियो। हिननि खे ख़बर हुई ऐं हीउ हेॾो वॾो कमु पियो हले ऐं सखर बैराज मां हीउ पाणी कीअं छॾींदा। हीउ सभिनी मिली करे गॾिजी करे हिननि ॿेड़ो ॿोड़ियो आहे। जो जेको आहे सो मटीरियल वरी वापसि पियो वञे। ख़बर न आहे त हीउ वरी अॻिते वरी ॿिए पासे वेंदो, वरी उते ऊंदह कंदा, हिते ऊंदह कयूं। पानी की वजह से पानी आया हुआ है ना। ये फिर दोबारा काम स्टार्ट हो गया इसका? नहीं, हो सकता है अगले साल हो जाए जी। तो अभी ये कितने दिन यहाँ पे कितने दिन काम चला है? तकरीबन 14 दिन चला है। इलाके वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा त ही प्री प्लानिंग तहत देर सां कमु स्टार्ट कयो वियो। उन खां पोइ सिर्फ़ु 14 ॾींहं कमु हलियो आहे। कमु हलण खां पोइ हलंदड़ कम में सखर बैराज खां पाणी खोलियो वियो आहे। या त सखर बैराज जे आला अमलदारनि खे इहा ख़बर न हुई त को रोहिड़ी केनाल जो कमु हले पियो, या त पोइ उन पंहिंजे करप्शन ते पाणी फेरण जे लाइ कमु छॾियो वियो आहे। इहे वीडियोज़ तव्हां ॾिठा हूंदा जंहिंमें जेके सीमेंट जा ब्लॉक लॻल आहिनि उहे नाक़िस मेटीरियल सां लॻल आहिनि जेके पाणी लॻण सबबि टुटी रहिया आहिनि। हिते जेको नओं कमु हलंदड़ हुयो, जेका
नई भराई थी हुई उहो सीमेंट सॼो रुड़ी वियो आहे उन सां गॾु हिन लाइनिंग जो जेको कमु हुयो उहो सिर्फ़ु किनारनि ताईं महदूद आहे उनजो फर्श बि न थी सघियो आहे जेके सीमेंट जा ब्लॉक लॻल आहिनि उहे नाक़िस मेटीरियल सां लॻल आहिनि जेके पाणी लॻण सबबि टुटी रहिया आहिनि कैमरामैन सलीमा दिन सां गॾु साजिद रिंद नाज़ न्यूज़ वारसली शाह। महिरबानी साजिद। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल नाज़ न्यूज़ काज़ी अहमद। ईंदड़ अपडेट ताईं अब्दुल मोमिन जोणो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।